सूरतुल हाक़्क़ा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल हाक़्क़ा मल हाक़्क़ा वमा अदराक मल हाक़्क़ा। कज़्ज़बत समूद वआद बिलक़ारिअह। फ़अम्मा समूद फ़अहलिकू बित्ताग़ियह वअम्मा आद फ़अहलिकू बिरीहिन सरसरिन आतियह सख़्ख़रहा अलैहिम सबअ लयालिन वसमानियत अय्यामिन حُسُومًا فترى القوم فيها صرعى كأنهم أعجاز نخل خاوية فهل ترى لهم من باقية। अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। क़यामत छा आहे? इहा क़यामत ऐं कहिड़ी शइ तोखे ॼाणायो त क़यामत छा आहे? समूद ऐं आद क़ौम क़यामत खे कूड़ ॼातो। पोइ समूद क़ौम से त हिक रड़ सां नास कया विया ऐं आद से हिक बेहद सख़्त वाव सां नास कया विया। अल्लाह उन वाव खे 7 रातियूं ऐं 8 ॾींहं लॻोलॻ मथुन खड़ो कयो। पोइ क़ौम खे उन ज़मीन में किरियल ॾिसी हा ॼण त उहे भुते खजीअ जा थुड़ आहिनि। पोइ उन्हनि खे कुझु बचियल ॾिसी थो छा? وجاء فرعون ومن قبله والمؤتفكات بالخاطئة فعصوا رسول ربهم فأخذهم أخذة رابية إنا لما طغى الماء حملناكم في الجارية لنجعلها لكم تذكرة وتعيها أذن واعية। ऐं फ़िरऔन ऐं जेकी उन खां अॻु हुआ ऐं नाश कयल शहरनि वारा बि गुनाह जा कम करे आया ऐं पंहिंजे पालनहार जे रसूल जी नाफ़रमानी कयाऊं। तंहिं करे अल्लाह वॾी पकड़ सां खेनि पकड़ियो। बेशक जॾहिं पाणी हद खां लंघे वियो तॾहिं असां अव्हां खे हलंदड़ ॿेड़ीअ में चाढ़ियो। हिन करे त उन ॻाल्हि खे अव्हां लाइ यादगीरी करियूं ऐं उनखे को याद रखण वारो कन याद रखे। فإذا نفخ في الصور نفخة واحدة وحملت الأرض والجبال فدكتا دكة واحدة فيومئذ وقعت الواقعة وانشقت السماء فهي يومئذ واهية والملك على أرجائها ويحمل عرش ربك فوقهم يومئذ ثمانية يومئذ تعرضون لا تخفى منكم خافية। पोइ जॾहिं सूर में हिकड़ी फूक फूकबी ऐं ज़मीन ऐं जबल खयां वेंदा। पोइ हिक भेरो उन्हनि खे कुटियो वेंदो। पोइ उन ॾींहुं क़यामत क़ाइम थींदी ऐं आसमान फाटंदो। पोइ उहे उन ॾींहुं ढिलो थियल हूंदो ऐं मलाइका आसमान जे किनारनि ते हूंदा
ऐं तुंहिंजे पालनहार जो तख़्त उन ॾींहुं 8 मलाइक पंहिंजे मथां खणंदा। उन ॾींहुं अव्हां खे अल्लाह जे आॾो कयो वेंदो, अव्हां जी का ॻाल्हि ॻुझी लिकी न रहंदी। فَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِيَمِينِهِ فَيَقُولُ هَاؤُمُ اقْرَءُوا كِتَابِيَهْ إِنِّي ظَنَنتُ أَنِّي مُلَاقٍ حِسَابِيَهْ فَهُوَ فِي عِيشَةٍ رَاضِيَةٍ فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ قُطُوفُهَا دَانِيَةٌ كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا أَسْلَفْتُمْ فِي الْأَيَّامِ الْخَالِيَةِ। पोइ जंहिंखे संदसि आमाल नामो संदसि सॼे हथ में ॾिनो वियो, सो चवंदो त वठो मुंहिंजो आमाल नामो पढ़ो। बेशक मूं यकीन रखियो हो त आऊं पंहिंजे हिसाब खे पहुचंदुसि। उहो चङे गुज़रान में हूंदो, मथां बिश्त में जंहिंजा मेवा वेझा हूंदा। चइबनि त वणंदीअ ते खाओ ऐं पियो, इन करे जो गुज़र ॾींहं में अॻे मोकिलियो हुयो। وَأَمَّا مَنْ أُوتِيَ كِتَابَهُ بِشِمَالِهِ فَيَقُولُ يَا لَيْتَنِي لَمْ أُوتَ كِتَابِيَهْ وَلَمْ أَدْرِ مَا حِسَابِيَهْ يَا لَيْتَهَا كَانَتِ الْقَاضِيَةَ مَا أَغْنَى عَنِّي مَالِيَهْ هَلَكَ عَنِّي سُلْطَانِيَهْ خُذُوهُ فَغُلُّوهُ ثُمَّ الْجَحِيمَ صَلُّوهُ ثُمَّ فِي سِلْسِلَةٍ ذَرْعُهَا 70 ذِرَاعًا فَاسْلُكُوهُ إِنَّهُ كَانَ لَا يُؤْمِنُ بِاللَّهِ الْعَظِيمِ وَلَا يَحُضُّ عَلَى طَعَامِ الْمِسْكِينِ فَلَيْسَ لَهُ الْيَوْمَ هَاهُنَا حَمِيمٌ وَلَا طَعَامٌ إِلَّا مِنْ غِسْلِينٍ لَا يَأْكُلُهُ إِلَّا الْخَاطِئُونَ। ऐं जंहिंखे संदसि आमाल नामो संदसि खॿे हथ में ॾिनो वियो, सो चवंदो त हाय अरमान, जेकर मुंहिंजो आमाल नामो मूंखे न मिले हा, न ॼाणा हा त मुंहिंजो हिसाब छा आहे। हाय अरमान, जेकर मौत निबेरींदड़ हुजे हा, मुंहिंजे माल मूंखे को फ़ाइदो न ॾिनो, मूंखां मुंहिंजी बादशाहत चट थी। मलाइकनि खे चइबो त पकड़ियोसि, पोइ ॻिची में ॻटु ॿधोसि, वरी दोज़ख में विझोसि, वरी अहिड़ी ज़ंजीर में काबू करियोसि जंहिंजी डेघ 70 गज़ हुजे, छो त उहो माण्हू अल्लाह वॾे खे न मञींदो हो। ऐं न की ॿियनि खे मिसकीननि जे खाराइण ते ताकीद कंदो हो, तंहिं करे उन जो अॼु हित को दोस्त कोन्हे। ऐं न की उन जो फटन जे रोग खां सवाइ ॿियो को खाधो आहे, जो ॾुहारियुनि खां सवाइ ॿियो को उन खे न खाईंदो। فَلَا أُقْسِمُ بِمَا تُبْصِرُونَ وَمَا لَا تُبْصِرُونَ إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ وَمَا هُوَ بِقَوْلِ شَاعِرٍ قَلِيلًا مَا تُؤْمِنُونَ وَلَا بِقَوْلِ كَاهِنٍ قَلِيلًا مَا تَذَكَّرُونَ تَنزِيلٌ مِّن رَّبِّ الْعَالَمِينَ
ولو تقول علينا بعض الأقاويل لأخذنا منه باليمين ثم لقطعنا منه الوتين فما منكم من أحد عنه حاجزين وَإِنَّهُ لَتَذْكِرَةٌ لِلْمُتَّقِينَ وَإِنَّا لَنَعْلَمُ أَنَّ مِنكُم مُّكَذِّبِينَ وَإِنَّهُ لَحَسْرَةٌ عَلَى الْكَافِرِينَ وَإِنَّهُ لَحَقُّ الْيَقِينِ فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ पोइ जेकी ॾिसो था उन जो कसम खणां थो ऐं जेकी नथा ॾिसो तंहिंजो बि त बेशक ही क़ुरान हिकु सॻोरे कासिद जो सन्यो आहे ऐं उहो कंहिं शाइर जो कलाम नाहे अवी थोरो यकीन रखो था ऐं न की कंहिं ॻुझ बकंदड़ जो कलाम आहे थोरी नसीहत वठो था इहो जहाननि जे पालनहार खां नाज़िल थियल आहे ऐं जेकॾहिं पैगंबर असां ते के ॻाल्हियूं पाणू ठाहे हा त ज़रूर सॼे हथ खां खेसि पकड़ियूं हा वरी संदसि दिल जी रग वढे छॾियूं हा पोइ अव्हां मां को हिकिड़ो असांजे अज़ाब खे खांउसि झलण वारो नाहे ऐं बेशक ही क़ुरान परहेज़गारनि लाइ नसीहत आहे ऐं बेशक असीं ॼाणूं था त के अव्हां मां कूड़ भाईंदड़ आहिनि ऐं बेशक ही क़ुरान काफ़िरनि लाइ अरमान जो सबबु आहे ऐं बेशक ही क़ुरान पूरो सचो आहे तंहिं करे तूं पंहिंजे वॾे पालनहार जे नाले खे पाकाईअ सां यादि कर